नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरो में ख़बर ॾींदा हलूं त छाछरे जे ॻोठ गुल मोहम्मद रिंद में 11 साल जे छोकरे मोहम्मद सलैमान खे स्कूल ईंदे मंजूर अली रिंद ऐं वज़ीर अली रिंद कपड़नि खां आजो करे ज़्यादती जो निशानो बणायो, जॾहिं त मोबाइल में ऑडियो रिकॉर्डिंग में छोकरो रड़ियूं करे रहियो हो। होॾां मोहम्मद असलम छोकरे जे मामे सचल रिंद प्रेस क्लब मुबारक रिंद ते एहतजाज कंदे चयो आहे त असांजो छोकरो स्कूल पढ़ण वञी रहियो हो, जंहिंखे रस्ते में झली ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। आख़िरी इतलाइन ताईं वारसनि पुलिस पोस्ट मुबारक रिंद ते एफआईआर लाइ दरख़्वास्त पिण ॾिनी आहे। स्कूल गुल मोहम्मद रिंद खां मुबारक रिंद जोरी छोकरनि जना करे उनजा नाला वज़ीर वल्द जलाल निज़ाम मंजूर वल्द निज़ामुद्दीन मूंखे जना करियो आहे। जोरी मुंहिंजो छोकिरो स्कूल वञी रहियो हो, गुल मोहम्मद खां मुबारक रिंद उनखे इन छोकिरनि ॾाढो ज़ुल्म कयो आहे। असां ग़रीबनि खे ज़ुल्म करे रहिया आहिनि। इनखे ना इंसाफ़ी ज़ुल्म कयो वियो आहे। इनखे इंसाफ़ कयो वञे। इन छोकिरनि जा नाला इहे आहिनि मंजूर वल्द निज़ामुद्दीन, वज़ीर अला वल्द जलालुद्दीन रिंद कोट गुल मोहम्मद रिंद जा रहाकू आहिनि। हीअ छोकिरे खे स्कूल वञण लाइ खणी जंबोरी जे विचां रोके ॾाढो ज़ुल्म तशद कयो वियो आहे। छोकिरे खे तमामु मारकुट घणी कई वई ऐं ज़ोरी ज़ना कयो वियो आहे। कपिड़ा वपिड़ा लाइ तमामु ॾाढी बेइज़ती कई। इन जे करे असां ग़रीबनि ते इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।